अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधियाना न्यूज़ डिजिटल मीडिया सां गॾु आऊं आहियां माहिर मौसमियात सीनियर सहाफ़ी ऐं ब्रॉडकास्टर सफ़ी ग़ुलाम हुसैन। ख़ासि करे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु सिंध में गर्मीअ जो दर्जे हरारत तमामु वधियल रहियो ऐं सिंध में तमामु सख़्तु गर्मी रही। सिंध में सख़्तु गर्मीअ समूरा रिकॉर्ड टोड़े छॾिया। ईद उल अज़हा जा 3 ॾींहं सख़्तु गरम रहिया, जंहिं सबबि रोडनि रस्तनि ते मंझंदि जे वक़्तु वीरानी छायल रही। हैदराबाद में गर्मी पद 46 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, जॾहिं त नवाबशाह, सकरन, काज़ी अहमद मोरो में 49 सेंटीग्रेड गर्मी पद रिकॉर्ड कयो वियो। लाड़काणो, कमर शदादकोट, दादू, ख़ैरपुर, मीरस में गर्मी पद 50 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। सिंध जे ओलह, उत्तर ऐं विच वारे काफ़ी इलाइक़नि में गर्मी पद अॼु 51 सेंटीग्रेड बि रिकॉर्ड थियो। सिंध में गर्मीअ जी सख़्तु लहर जारी आहे। सुभाणे 31 मई आचर जे ॾींहं खां 2 जून ताईं सूबे सिंध जे सखर डिवीज़न, लाड़काणो डिवीज़न, शहीद बेनज़ीराबाद, नवाबशाह डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में गजगोड़, खेवण ऐं तेज़ हवाउनि सां बरसाति जो इम्कानु आहे। मौसम बाबति मॉडल्स अॻकथी कई आहे त सिंध में बरसाति जे वसकारनि सां गर्मी में कुझु घटिताई जो इम्कानु आहे। सूबे सिंध जे काफ़ी इलाइक़नि में सख़्तु गर्मीअ समूरा रिकॉर्ड गर्मीअ जा टोड़े छॾिया। सिंध में सख़्तु गर्मीअ जी लहर जारी। सूबे सिंध जे शहीद बेनज़ीराबाद, नवाबशाह डिवीज़न, सखर डिवीज़न ऐं लाड़काणे डिवीज़न में मौसम तमामु सख़्तु गरम रही। काफ़ी इलाइक़नि में गर्मी पद 50 सेंटीग्रेड ताईं रिकॉर्ड थी वियो। काफ़ी इलाइक़नि में 48 सेंटीग्रेड खां 49 सेंटीग्रेड ताईं बि गर्मी रिकॉर्ड थी। उन करे सिंध जे विच वारे इलाइक़नि समेत ओलह ऐं उत्तर जे इलाइक़नि में गर्मी जी सख़्तु लहर जारी आहे। ओभर ऐं ॾखण जे इलाइक़नि में गर्मी पद 42 सेंटीग्रेड खां 44 सेंटीग्रेड ताईं गर्मी पद मौजूदु रहियो ऐं रिकॉर्ड थियो। हैदराबाद ज़िले में अॼु गर्मी पद 46 सेंटीग्रेड रिकॉर्ड थियो। हैदराबाद में ॾींहं जे वक़्तु सख़्तु गर्मी रही, जॾहिं त शाम जे वक़्तु ऐं राति जे वक़्तु हिन वक़्तु हैदराबाद ऐं ॾखण सिंध में मौसम जेका आहे उहा बहितर आहे ऐं थधी थी वई आहे, जॾहिं त बाक़ी सिंध जे उत्तर ऐं विच ऐं ओलह वारा इलाइक़ा हिन वक़्तु बि राति जे वक़्तु मौसम गरम आहे। सिंध जे अछड़ोथर, थरपारकर, खीरथर, जबल, वाही, पांधी, गुरुखल स्टेशन समेत जबल वारे इलाइक़नि में बि ककरनि ठहण जा इम्कान आहिनि ऐं कुझु इलाइक़नि में बरसाति जो इम्कानु आहे। गर्मीअ जी लहर में एहतियात कंदा मथे ते पाणी में पुसियल टुवाल रखी पोइ ॿाहिरि गर्मीअ में निकिरणु खपे। पाणी घणो इस्तेमालु कजे, लीमे जो इस्तेमालु कजे ऐं कमंद जी रस या शरबत इस्तेमालु करणु घुरिजे ऐं गर्मीअ में एहतियात जी ज़रूरत आहे। मौसम जी हिन ताज़ा तरीन अपडेट मां ग़ुलाम हुसैन ख़ासि करे इजाज़त ॾींदा। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो सिंधियाना न्यूज़ डिजिटल मीडिया नेटवर्क।